हेडलाइन सां वठी आगाह कयूं खे कंबरमा मॉडल ट्रायल कोर्ट क़तल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जवाबदार ज़ाहिद कोरी 5 महीना अॻु संगावती तकरार तां नाज़िया बिरोही खे क़त्ल कयो हो। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे कंबरमा मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे अपडेट कयूं पिया। जवाबदार ज़ाहिद कोरी 5 महीना अॻु संगावती तकरार तां नाज़िया बिरोही खे क़त्ल कयो हो। आगाह कयूं पिया कंबरमा मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार ज़ाहिद कोरी 5 महीना अॻु संगावती तकरार तां नाज़िया बिरोही खे क़त्ल कयो हो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे कंबरमा मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार ज़ाहिद कोरी 5 महीना अॻु संगावती तकरार तां नाज़िया बिरोही खे क़त्ल कयो हो। अपडेट कयूं पिया कंबरमा मॉडल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख रुपया दंड जी सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार ज़ाहिद कोरी 5 महीना अॻु संगावती तकरार तां नाज़िया बिरोही खे क़त्ल कयो हो। तफ़सील वठंदासीं कंबरमा हाकिम ख़ासि कैली खां। हाकिम, छा तफ़सील आहे? हाकिम, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, कंबर जी मॉडल ट्रायल कोर्ट जे जज गुलाम कादिर तुने जी अदालत में क़त्ल जो ॾोह साबित थियण ते हिकु जवाबदार ज़ाहिद कोरी खे फाही ऐं 5 लाख दंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जॾहिं त जवाबदार जेको आहे 5 महीना अॻु नसीराबाद थाणे जी हद में बाड्र नसीराबाद रोड ते संगावती मामले तां मुस्मात नाज़िया बिरोही खे क़त्ल कयो हुयो। अहिड़ो केस जेको आहे उहा मक़तूला औरत जे पीउ मोहम्मद हसन बिरोही नसीराबाद थाणे ते केस दाख़िल करायो, जंहिंजी अॼु ॿुधणी रखियल हुई। अॼु ॿुधणी दौरान जेको आहे त उहो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे फाही ऐं 5 लाख दंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।